पढ़ते क्यों नहीं डॉक्टर साहब थोड़ा पढ़ते क्यों ना मिला दो जंजीर मिला मां ये आखिरी वसियत कया त मूंखे वफ़ात खां बाद में जॾहिं क़बर में लाथो वञे त मुंहिंजो कफ़न वारो उहो मुंहं वारो हिसो खोलियो वञे पोइ मूंखे मुंहं भर सुम्हारियो वञे त जीअं मां पंहिंजी धरती खे मिटी थियण ताईं आउं चुमंदो रहां आख़िरी